हे क़ुरान जा जलसा वाइज़ नसीहतूं सभु इन जे लाइ हूंदियूं आहिनि त असां माण्हू भुलिजी वेंदा आहियूं, कॾहिं निमाज़ूं छॾे वेंदा आहियूं, कॾहिं क़ुरान जी तिलावत छॾींदासीं, कॾहिं हिननि बच्चनि खे क़ुरान न पढ़ाईंदासीं। छाजे करे? दुनिया जे शौक़ में। साईं स्कूल था पढ़ायूं, साईं फिलाणे कॉलेज में था पढ़ायूं, साईं फिलाणे हिन पंहिंजो वॾे पंहिंजो प्राइवेट स्कूल में थो पढ़े, उते फीसियूं भरींदासीं, कपिड़ा वठी ॾींदासीं, यूनिफॉर्म वठी ॾींदासीं। मुस्लमान जो छोरो हीअं जो निकिरे थो ॼणो अंग्रेज़ जो फर आहे। आख़िर ज़ाहिर आहे फर लटे में लॻंदो न बाबा, मुस्लमान जो बचो हूंदो त मुस्लमान लिबास हूंदुसि, अंग्रेज़ सलवार कमीस पाईंदे ॾिठा अथव? यार हिकिड़ो त ॿुधायो को, हे अॼुकल्ह मोबाइल संगत वठे, को त काथो न काथो पकिड़े फोटो ई ॾेखारे खणी त अंग्रेज़ सलवार कमीस टोपी पटको पाईंदो वठे, या ॾाढी रखियो थो वठे, या कॾहिं मस्जिद में निमाज़ पढ़ंदे ॾिठोसींसि। जॾहिं इहो सभु न आहे, तुंहिंजे सचे निज़ाम खे काफ़र पंहिंजे कूड़ी रस्मुनि ऐं रवाजुनि जे हूंदे नथो छॾे, हेॾे तुंहिंजे पासे ॾे कदम बि रखे। मुस्लमान तोखे त अलाह ताला हेॾो क़ुरान ॾिनो आहे, रब थो फरमाए त हे क़ुरान अहिड़ो आहे जो जबल जे मथां लाहियां त जबल भोरा थी पवे हा। रब थो फरमाए त हे क़ुरान अहिड़ो आहे सुईरत बिहिल जिबाल, हे जो पढ़ त जबल पंहिंजे जाइ तो हटी वञे, ऐं कुतियत बिहिल अर्ज़, ज़मीन फाटी पवे, कुल में बिहिल मौता, क़ब्रिस्तान में मुर्दे खे उथी ॻाल्हाए सघे थो। बल लिल्लाहिल अम्र, पर अलाह ताला झले छॾियो अथसि, न त हिन क़ुरान खे एॾी ताक़त अथई, अथई ताक़त मञ। छो त हज़रत असांजे शाह वलीउल्लाह या पंहिंजे बुज़ुर्गनि वॾनि हिंदुस्तान जे हिकिड़ो दफ़ो कंहिं ईसाई उन सां बहस कयो त तव्हां चओ था त मज़हब सचो आहे, क़ुरान सचो आहे, हे सभु अलाह जो आहे, मस्जिदूं अलाह जा घर आहिनि, पोइ तव्हांजूं जॾियूं मुॾियूं मस्जिदूं छो आहिनि? डरियल फाटल पुराणियूं। असां पंहिंजा जेके चर्च ठाहींदा आहियूं, गिरजा घर ईसाइनि जा, उहे अहिड़ियूं अहिड़ियूं ठहियल आहिनि जो 100 200 साल उनखे कुझु बि न थींदो आहे। उन हज़रत चयुसि त ॾेखार हली कहिड़ी आहे? हिकिड़ी वॾी तमामु का हिकिड़ी अफलातून क़िस्म जी जाइ ठहियल, ईअं पहाड़ हो हिकिड़ो ठहियल बा, चई हीअ आहे, हीअ 100 साल हिनखे कुझु बि न थींदो। त उते उन हज़रत क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी त लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। हीअं जो कईंसि मथां गुंबद सॼो हीअं ॾरी पियुसि। चई त हिकिड़ी आयत जी हिन फूक बर्दाश्त न कई, तुंहिंजी हीअ सॼी छत ॾरी पई, तो वटि 100 साल जो हिन वटि गारंटी लॻी पई आहे तो वटि त 100 साल हिनखे कुझु न थींदो, हिकु फूक में वई। इहा असांजे मस्जिदनि खे शाबस अथई जो 100 ॿार सॼो क़ुरान था पढ़नि तॾहिं बि नथियूं किरनि। इहो क़ुरान तुंहिंजो एॾो अथई जो तुंहिंजो छपर, तुंहिंजी छांव, तुंहिंजी छन केॾी बि ग़रीबाणी हुजे, अलाह ताला जी हिफ़ाज़त ऐं रहमत जी जाइ अथई। तंहिंजे करे अदा दुनिया वारनि ॾे कॾहिं बि न ॾिसंदो कर। तूं इन्हनि जे पोयां थो भॼे, इन्हनि जे कूड़े निज़ाम ऐं कूड़े जेको अलाह ताला रद्द कयो मज़हब जो अलाह ताला इन्हनि जो कदम न क़बूल ईंदो, जेसीं ताईं इहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवनि, जेसीं ताईं पंहिंजूं सभु रस्मूं ऐं रवाज फिटी करे पूरा इस्लाम में दाख़िल न थियनि, अलाह उन्हनि खे न क़बूल ईंदो। मुस्लमान क़ुरान हूंदे, सुन्नत ऐं शरीयत हूंदे, तूं इन्हनि जे पोयां थो वञे, हैफ़ा तुंहिंजे हालत। तंहिंजे करे ॾाहो थी पंहिंजे बच्चनि जो दुश्मन न थी। रब ताला क़ुरान मजीद में फरमायो अथई त ला तक़्तुलू औलादकुम मिन ख़शियत इमलाक, पंहिंजे बच्चनि खे बुख जे भव खां न मारियो। अब मारणु थींदो आहे ॿिनि क़िस्म जो, हिकिड़ो